अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वहुज़्ज़ी इलैकि बिजिज़्इन नख़्लह तुसाक़ित अलैकि रुतबन जनिय्या सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों, अज जी ये बाबरकत महफिल जिनजो उन्वान है शान औलिया, यानी अल्लाह जे वलियन जो शान छा है। जन बानन के रब्बुल आलमीन जल्ल शानहू पंजी दोस्ती जो शरफ इज्जत मान ए मकाम अता कंदो आ, उन्हन के अल्लाह तबारक व तआला पाण वटा खुसूसी नेमतुन सां नवाज़ींदो आ। जिनके अल्लाह ताला पंहिंजो वली बनाईंदो आ, उनके पाण वटा इल्म अता कंदो आ, उनके पाण वटा खुसूसी रहमत अता कंदो आ, उनजे चेहरे में नूर अता कंदो आ, उनजे आवाज में तासीर अता कंदो आ, उनजे कदमन में बरकत अता कंदो आ, उनजे हथन में फैज़ अता कंदो आ, उनजे निगाहुन में तासीर अता कंदो आ। वो वली जे जमीन ते कदम रखंदो आ, उहा जमीन बरकत वारी रब बनाए छॾींदो आ। वो वली जे गली मां गुज़रंदो आ, उहा गली बि सुरही मुअत्तर ऐं मुनव्वर ऐं रहमत वारी रब बनाए छॾींदो आ। वो वली जे वण जे छांव में वेंदो आ, उहो वण बि बरकत वारो बणिजी वेंदो आ। वो वली अगर निभागे ते निगाह करे तो उनके सभागो करे सघंदो आ। अगर निदोरो उन वलीअ जी निस्बत में अचे त सदोरो बणिजी वेंदो आ। उन वलीअ जी निस्बत में अगर जहन्नमी अचे त रब उनके भी जन्नती बनाए छॾींदो आ। वो वली पंहिंजे जिस्म में बाकमाल हूंदो आ। वो वली जेको अल्लाह जो वली आ, उहो पंहिंजे इस्म में बाकमाल हूंदो आ। वो वली जिंदगी ज़ाहिरी जिंदगी में हुजे त बाकमाल हूंदो आ। वो वली जॾहिं दुनिया तां लाॾाणो करे वञे त उनजो कमाल, उनजो जमाल, उनजूं खूबियूं, उनजो फैज़ विसाल खां पोइ बंदि न थींदो आ, पर कब्र में उनजो फैज़ जारी हूंदो। वली मरंदो नाहे, वली दुनिया तां लॾे वेंदो आ त मरंदो नाहे, पर उहो वली पंहिंजे मज़ार जे अंदर ज़िंदा हूंदो आ। उन वलीअ जो तसर्रुफ़, उन वलीअ जी क़ुवत, उन वलीअ जी कुदरत जेका बे अता इल्लाह रब जी अता सां, अल्लाह जी सखा सां जेको रब पंहिंजे वलीअ खे ताक़तूं अता कंदो आ, उहे मौत सां ख़तम न थींदियूं आहिनि। उनजे रूह में, उनजे जसद में वफ़ात खां पोइ बि उहे कमाल ऐं जमाल जारी ऐं सारी रहंदा आहिनि। न चयो सुभान अल्लाह, अञा बि दिलि खोले चओ सुभान अल्लाह। तो भला सुभान अल्लाह न चवण जो रोज़ो रखियो आहे छा? चओ न सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उहा वली जो पंहिंजो पावर न हूंदो आहे, इहो अक़ीदो यादि रखो। जेको माण्हू चवे त कंहिं वलीअ बुज़ुर्ग जो पंहिंजो ज़ाती कुवत आहे, ज़ाती कब्ज़ो, ज़ाती इख्तियार, ज़ाती पावर आहे, इहो ग़लति आहे।
छो तो वो अल्लाह जो वली आहे उनखे ताक़त अल्लाह जी अता करणु रब उनखे ताक़त ॾिनी आहे उनजे ज़बान में असर उनजे निगाहुनि में असर उनजे हथनि में असर उनजे पेरनि में बरकत उनजे जिस्म जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जल शानो पंहिंजी कुवत ऐं कुदरत जो ज़हूर कंदो आहे। इहा कुवत उनजी पंहिंजी ज़ाती न हूंदी आहे पर मुंहिंजे रब करीम जी अता कयल हूंदी आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या अल्लाह जो कुरान जेकी कुछ चई वैसे ने तेरा बजो कुरान हजरत बीबी मरियम अल्लाह जी वलिया बानिया औरता पर वलियानिया नबी नहीं वलियानी बानिया मुझा दोस्तों उहा रब जी बरगुज़ीदा बानी जो रात थींदी आ खल्क सुमंदी आ पर अल्लाह जी बानी रब जी इबादत में रात गुजारींदी आ। रात पोवे ते बेदर्दानू निंदर प्यारी आवे दर्द वदानू याद सुतियां आन जगावे। हजरत बीबी मरियम अल्लाह जी वलिया बानिया खच्चीअ जे थुड़ खे टेक लॻायूं वेठिया उनजे वेहण जो अंदाज़ रब पंहिंजे क़ुरान में बयान फरमायो आहे। खची जे तुड़ के टेक लगाए बीबी साइण वेठी आ भुख लगी थस उन लगी थस उन अकेलाई में जरे को रफीक साथी मौजूद नाए रब के अर्ज थी करे मौला मुखे भुख उन लगी आ रब फरमायो वहुज़ी इलैके बिजिज़इन नख़ला ओ मुझी वलिया बानी इन्हें खच्चीअ जे सुकल थुड़ के पान दे छिक इनके धूणो दे इनके लोडो दे इनके पान दे मोड़ो दे जेडी मल तुझा हथ जेडी मल तुझा हथ इन सुकल खच्चीअ जे थुड़ के लगंदा तुसाकित अलई की रुतबन जनिया ताजी ताजी खजूर तुझे मथों अचे किरंदी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वण हुजे साहो वण में बीठल हुजे मेवो पोज जे धूणो जे मेवो किरे हर को मञंदो त मेवो बीठो आहे धूण सां ज़रूर किरंदो पर वण आ सुको थुड़ो आ न सावका न टारिया न लामा न शाखा न खजूर जी मुद्दा न मौसमा पर अल्लाह जी बानी जेडी मल उन्हें थुड़ के विजी हथ मुबारक लगाए धूणो दिनो आ त ताज़ी ताज़ी खजूर जा ढेर पट ते किरी जा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। यो कमाल रब जो या ताकत रब जी पर हथ बीबी मरियम साइण जा जे रब चाहे हाँ रब इहे ही मथों मींहुं वसाए छॾे सां खजूरनि जो रब कादिर हो जी रब कादिर हुयो इहे ही मलाइकनि खे मोकिले हा खजूर खणी अचनि हा रब चाहे हा फरिश्तनि जे हथों ॾियारे मोकिले हा अल्लाह चाहे हा त कंहिं ॿिए नमूने सां बि अची सघिया थे पर रब करीम पंहिंजे मखलूक खे ॾेखारणु चाहियो त वलियनि जे हथनि जो कमाल छा हूंदो
वरी उहा ॻाल्हि रब क़ुरान में लिखी छॾी ता त क़यामत ताईं क़ुरान पढ़ण वारा पढ़ंदा रहनि मोमिन मञंदा रहनि त वलियनि जे हथनि में बि रब कमाल रखंदो आहे। वहुज़ी इलैके बिजिज़इन नख़लते तुसाक़ित अलैके रुतबन जनिया। रुतब सरबुआ ताज़ी ताज़ी खजूर जेका वण ते पचंदी आहे। सिंधी में असांजे अंब घणा थींदा आहिनि, माशाअल्लाह असांजे मदीन ज़िले में अंब घणा जाम थींदा आहिनि। पोइ अंब जेको वण ते पचंदो आहे उनखे सरबुआ टपके जो अंब, ठीक है ना। जेॾीमहिल वण ते पची वञे खजूर त ॾाढी लज़ीज़ थींदी आहे। जॾहिं उहा रसी पची वञे थी त पोइ हुन में मिठाण घणो थींदो आहे, माण्हू ॿ टे ॻड़ियूं खाईंदो त ढो थी वेंदो। पर जेका ताज़ी ताज़ी खजूर हूंदी आहे न, केतिरी बि खाओ त उन में दिलि न भरबी आहे, लज़त बि हूंदी आहे, मज़ो बि हूंदो आहे। ऐं उहा ताज़ी ताज़ी खजूर मनपसंद ग़िज़ा हूंदी आहे। मुंहिंजा दोस्तो, जेॾीमहिल हज़रत बीबी मरियम जा हथ मुबारक लॻनि था त उहा अणमुदाइती खजूर ताज़ा ताज़ा मेवा पट पट भरजी वञनि था। मालूम थियो त अल्लाह जे वली बानी जे हथनि खे रब बाकमाल बनायो। अरे ही त बनी इसराईल जे उम्मत जी वली आणी आहे, पर पोइ मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम जे उम्मत जे वली बानियुनि जो शान छा हूंदो त उन्हनि अल्लाह जे वली मर्दनि जो शान छा हूंदो। सही बुखारी के अंदर, सही मुस्लिम के अंदर मुत्तफ़क़ अलैहि हदीस। मदीने वाले साईं जो फरमान जे में को शक शुबो आहे ही कोन। ऐं हदीस कुदसी हदीस आहे, यानी फरमान रब जो ज़बान मुझे मिठे मोहम्मद करीम। हदीस पाक में आ, मन आदाली वलियन फक़द आज़नतुहु बिल हर्बे। जेको माण्हू मुझे वलियन सां दुश्मनी तो रखे, मुझे दोस्तन सां दुश्मनी तो रखे, मां रब उन सां जंग जो ऐलान तो कया। जे माण्हू मुझे वलीअ सां दुश्मनी रखी आ, जे ॻाढ़े घोट सां दुश्मनी रखी, या इन वलीअ सां दुश्मनी नाहे, पर इहा दुश्मनी खुद खुदा जी ज़ात सां। जे कलंदर सां दुश्मनी रखी, जे भिटाई सां दुश्मनी रखी, जे पीर मिठे सां दुश्मनी रखी, जे सोने रबर फज़लाबादी सां दुश्मनी रखी, या वलीअ सां दुश्मनी नाहे, फ़क़द आज़नतु बिल हर्बे। रब तो फरमाए त मां तो उन सां जंग जो ऐलान कयां। वो साईं फरमाइनि था, रब तो फरमाए त यतक़र्रब इलैया अब्दी बिन नवाफिल। मुंहिंजो बानो नफ़लनि जे ज़रिए मुझे करीब थींदो वेंदो आहे। छा नफ़िल पढ़ंदो वेंदो, इबादत कंदो, रब जी बंदगी कंदो, जीअं जीअं बंदगी कंदो तीअं तीअं मुझे करीब थींदो वेंदो, तीअं तीअं मुझे वेझो थींदो वेंदो। ताजो उहो वक़्तु अची वेंदो, मुंहिंजो बानो मूं रब जे एतिरो करीब थी वेंदो, फकुंतु समअहु लज़ी यस्मअु बिह। मां रब उन जा कन बणिजी वेंदो आहियां, जन कननि सां ॿुधंदो आहे। मां रब उन जूं अखियूं बणिजी वेंदो आहियां, जन अखियुनि सां ॾिसंदो आहे। मां रब उन जा पेर बणिजी वेंदो आहियां, जन सां पंधु कंदो आहे। मां रब इन जा हथ बणिजी वेंदो आहियां, जन सां पकड़ींदो आहे। अल्लाह जो फरमान आहे त हाणे इहो आहे बानो,
खुदा ना खुदा ना बानो आहे अल्लाह जो वली बानो आहे खुदा ना खुदा न चइबो पर बानो अहिड़ो बानो आहे जंहिंजा हथ खुदा जा हथ जंहिंजूं अखियूं उनजो ॾिसण उन बाने जो ॾिसण न आहे खुदा जो ॾिसण जंहिंजा पेर ऐं उनजो हलण उन बाने जो हलण न आहे ख़ुदि खुदा जो हलण जंहिंजा हथ जंहिंजी पकड़ गिरफ़्त उहा बाने जी न आहे पर ख़ुदि खुदा जी गिरफ़्त अब ॻाल्हि सम्झो पोइ इन मक़ाम ते जेको इने जो दोस्त आहे सो अल्लाह जो दोस्त आहे जेको इने जो दुश्मन आहे उहो अल्लाह जो दुश्मन आहे जंहिं इने सां हथ मिलायो इन वलीअ सां हथ न मिलायो पर ख़ुदि खुदा जे कुर्ब में अची अब ॻाल्हि सम्झो जॾहिं उन्हनि जे हथनि खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजा हथ सॾे थो त पोइ इन जे हथनि में कुवत कुदरत ताक़त रब रखनि पोइ इहो वली जेकॾहिं हीअं हथ जो इशारो ॾिए न त 12 सालनि जी ॿुॾल ॿेड़ी ॿुढड़ी वारी तरी किनारे ते अची सघे सुभान अल्लाह हाणे हो वरी छा चवंदा यार 12 साल ॿेड़ी ॿुॾी वई तव्हां बिना कलूर था कयो 12 साल ॿेड़ी ॿुॾी वई सो वरी दस्तगीर तारी दस्तगीर जे कुवत जो कुदरत जो इनकार कई ॼणो ख़ुदि खुदा जे कुदरत जो इनकार कई छो त दस्तगीर जे हथनि में पावर ॾियण वारो ख़ुदि खुदा पाण शान तुंहिंजो कयो रब उतम कुल वलीअनि ते तुंहिंजो कदम शान तुंहिंजो कयो रब उतम कुल वलीअनि ते तुंहिंजो कदम तुंहिंजी जारी करामत ऐं कहानी करे असां ते नज़र का नूरानी गौसे आज़म ओ मुर्शिद जीलानी गौसे आज़म ओ मुर्शिद जीलानी करे असां ते नज़र का नूरानी बेड़ो ॿुढड़ीअ जो जान पतो तारियो मुर्दो चेरो करे तो उथारियो ईसाई पियो चवे असांजे ईसा जो कमाल हो जो मुर्दा चेरा कंदो हो पीरान पीर खे पियो चवे त असांजो ईसा नबी सगोरो मुर्दा चेरा कंदो तव्हांजे नबी जो कहिड़ो अहिड़ो कमाल हज़रत पीरान पीर फरमाया त मुंहिंजो नबी त नबी आहे मां हुनजे दर जो गुलाम आहियां जे भला मां तोखे मुर्दो चेरो करे ॾेखारियां त पोइ मञंदे चओ न सुभान अल्लाह कि तूं मुर्दो चारींदे पाण फरमायो हाओ वठी हल मूंखे मुकाम ओ पुराणी का फिटल क़बर हुजे का सालन जी पुराणी उन्हें ते बिहारी थे हे मुर्दो चेरो चो तो मां कलमो पढ़ी मुसलमान मुझे सुने गौसे आजम दस्तगीर पंजे हथ जो इशारो ॾेई चयो कुम बिइज़्निल्लाह उठी अल्लाह जे हुक्म सां उठी त कबर चीर थी पई मुर्दो चेरो थी उठी पियो बेड़ो ॿुढड़ीअ जो जानिब तो तारियो मुर्दो चेरो करे तो उथारियो अहिड़ो कामिल तूं कुतबे रब्बानी अहिड़ो कामिल तूं कुतबे रब्बानी करे असां ते नज़र का नूरानी सुभान अल्लाह हज़रत पीरान पीर वटि हिकिड़ी औरत आई पुटड़ो वठी साईं मुंहिंजे बच्चे खे इहो कमाल सेखार जेको तोखे रब ॾिनो
पंजे शागिर्दी में कबूल कयो साईं फरमा छड़े वई माई वई मोटी साल खन गुजरियो तो माई चवनी दिसी अचा बचड़ो केड़े हाल में आ आई ॾिठई त हिकिड़ी कोठड़ी हुजे सोढ़ी नंढड़ी कोठड़ी दरगाह जी उन्हे में पुटड़ो संदस वेठो हुजे नहीं जिस्म कमजोर मां जी दिल ॻाल्हि सम्झो था मां जी दिल ॾाढो ॾुख थियुसि वरी आई साईं जन जे हवेली पाक में तो साईं जन कुकड़ वेठा खाइनि माई जो तव्हां कुकड़ वेठा खाओ मुंहिंजो बचड़ो सुकल मानी जा टुकरड़ा ॾिसी आया उहा सुकल मानी पियो खाए तव्हां कुकड़ वेठा खाओ मां तव्हांखे बच्चो ॾेई रहियसि मुंहिंजे बच्चे खे को फैज़ ॾिजो मुंहिंजो बचड़ो तो सुकी करे करी कंडड़ा थी वियो आहे साईं फरमाया मां वे तोखे जवाब ॾियां मानी खाईंदा वञनि उहे हॾियूं जेके आहिनि से गॾु कंदा रखंदा वञनि जेॾी महिल मानी खाई दंग कयूं उन हॾियुनि ते हथ रखे ऐं फरमाइनि था कुमी बिइज़्निल्लाह युहिल इज़ाम वहिय रमीम उथी उन अल्लाह जे हुकुम सां जेको गिरियल हॾियुनि खे चेरो करे उतारींदो आहे ए कुकड़ चेरो थी गौसे आज़म जा लफ़्ज़ निकिता त कुकड़ चेरो थी भड़की रही अम्मा जॾहिं तुंहिंजो बच्चो इन्हे कमाल के पहुचे पो भली कुकड़ खाए हाँ जॾहिं इन मकाम ते पहुचे न पो भली कुकड़ खाए हींअर छॾीस मेहनत करे रियाज़त करे नफ्स कुशी करे अल्लाह जो कुर्ब हासिल करे नफ़िल पढ़े ज़िक्र अज़कार करे जॾहिं उन मकाम ते पहुची वेंदो पो भली कुकड़ खाए तो उनखे ठाहे चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह इमाम नबहानी जामे करामातुल औलिया जे अंदर लिखे थो हिकिड़ो वली सगोरो हुजे सो जवन जी मानी जा सुकल टुकड़ा वेठो पियो खाए जवन जी मानी सुकल टुकड़ा चबाड़े पियो वरी मथो पाणी जो ढुक पिए हिकिड़ो माण्हू आयो चई त यारे अल्लाह जा वली बुखूं पियो थो काटे वली ईअं हूंदा आहिनि जेको पाण बुखूं पियो थो काटे थो असांखे वरी कहिड़ियूं दुआऊं ॾींदो कहिड़ियूं असांखे पॻूं ॿुधंदा दिल में पियो सोचे ज़बान सां चई ई न दिल जो दिल में सोचे पियो साईं जन मानी खाधी ऐं मानी खाई वुज़ू करण लॻा जेॾी महिल वुज़ू करण लॻा ऐं उहो पाणी जेको हारजे पियो हेठि मुरीद कोरो हारे पियो त पाणी बदन के लगे तो पानी जेडी महिल हेठि किरे तो पानी जमीन ते पट ते पवे तो सोन वो जेतिरो भी पानी हो तो सब सोन थी वियो बुजुर्ग ॾिसी उन माण्हू खे चई अबा तूं अहीं माल जो बुखियो खण हे सोन थी पो हेड़ो तो वटि कमाल वरी सुका मानी जा टुकर तो खाई भाई ने सुकन टुकरन खाइण में तो मूंखे इहो कमाल मिलियो आहे रब जी इबादत में नफ्स के मूं सख्तियूं ॾेई करे पंहिंजे रब जी इबादत में नफ्स के झुकायो आहे अल्लाह जी बंदगी कई आहे इहो मक़ाम मूंखे मिलियो आहे नफ्स जे ख्वाहिशुनि जे पुठियों न हलंदो आहियां हाणे जेकॾहिं चाहियां आंगुर जो इशारो कयां त ही जेका खेड़ी ॾिसींदो इहे फितर सभु सोन जा बणिजी वञनि हाँ मदीने वाले साईं फरमाए तो रब तो फरमाए तो जॾहिं इहे अल्लाह जे कुर्ब में अची वेंदा आहिनि त पोइ रब इन्हनि जा हथ बि बणिजी वेंदो आहे रब इन्हनि जा पेर बि बणिजी वेंदो हदीस जो किताब आहे इब्न असाकिर उन में रिवायत थी अचे त इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे घर में 3 ॾींहं फाको थी वियो 3 ॾींहं बुख का बि शइ न हुजे इमाम हसन मौला अली जो बच्चो हैदर करार जो शहजादो 3 ॾींहं घर में सांजण पाणी न थी
3 ॾींहंनि खां पोइ साईं जे घर में ख़िदमत गुज़ार फितह नाले पानी हुई, उहा घर वई आहे, चांदी जो टुकड़ो रखियो हुयुसि, वो चांदी जो टुकड़ो खणी इमाम हसन जी ख़िदमत में पेश थी करे, क़िबला ही चांदी आ, हिन के खपाए, हिन मूं अटो वठी पंहिंजे बच्चन के खारायो, मुंहिंजी दिल सही न थी सघे जो 3 ॾींहं थिया आहिनि तव्हांजे घर में सांजण न थी आ। हज़रत इमाम हसन फरमायो, ओ फिदा तू समझी थी असां मजबूरी जे करे फाको काटे रहिया आहियूं, न न न ओ फिदा असां त पंहिंजे नाने मोहम्मद जी सुन्नत अदा करे रहिया आहियूं। ये चई पंहिंजो पैर मुबारक ज़मीन ते हयऊं, लत ज़मीन ते हयऊं त घर जी सारी ज़मीन सोन जी बणजी पई। छा ॻाल्हायो? घर जी ज़मीन तारीख़ इब्न असाकिर खण तो बि ॾेखारियां, इब्न असाकिर वारो रिवायत आणे त इमाम हसन जा कदम लॻा त घर जी सारी ज़मीन सोन जी बणजी। हाँ, ये पैर केड़ा, ये कदम केड़ा, ये हथ केड़ा, यतकर्रब इलैया अब्दी बिन्नवाफिल। हे अल्लाह जे मुकर्रब बानन जो शान आ, उन्हनि जे जिस्मन खे रब बाकमाल बणाए छॾींदो। पोइ जॾहिं मौत अची वञे, वली दुनिया तां पर्दो करे वञे, क़ब्र में पइजी वञे, त बि उहो मरंदो नाहे, पंहिंजे मज़ार में बि उहो ज़िंदह हूंदो। वली पंहिंजे क़ब्र में बि ज़िंदह हूंदो आहे ऐं उनखे एतिरी बि ख़बर पवंदी आहे, पखी अचे न वेहे क़ब्र जे मथां त नर आया मादी आहे, इहा बि उनखे क़ब्र में ख़बर पवंदी। पर मदीने वारे साईं त ईअं फरमायो, इन्नहू लयस्माउ ख़फ़क़ नियालिहिम, जेके अचनि वञनि था न उन्हनि जे जुतियुनि जा खड़काट बि क़ब्र में ॿुधंदो आहे। नचेव ज़ुबान अल्लाह। हाँ, जुतियुनि जा खड़काट क़ब्र में जुतियुनि जा खड़काट, छो त इने जो ॿुधणु ख़ुदाई ॿुधणु आहे। उहे ख़ुदा जेको जंहिंखे ॾाण थींदो आहे त फुरींदो न आहे न, उहे रब जूं नेमतूं जीअं ज़ाहिरी ज़िंदगी में तीअं मज़ार में वञण खां पोइ बि उहे नेमतूं उन ते बरक़रार क़ाइम दाइम। चओ सल्लल्लाहु अलैहि या